26 नवंबर सूंह कुर्ब मुर्कन ऐं मोहब्बतुनि जो आशिक़ शाइर मुर्तज़ा ॾाॾाही जो जनमॾींहुं मुबारक। रिपोर्ट मंज़ूर कालरो। सिंध जो मक़बूल अवामी शाइर सैयद मुर्तज़ा ॾाॾाही हाणोके दौर तोड़े गुज़िरियल ऐं मुस्तक़बिल जो उहो शाइर आहे जेको पंहिंजी शाहकार शाइरीअ सबबि जवाननि ऐं जूननि जो गॾियल तौरु वणंदड़ शाइर सम्झियो वञे थो। पाण शाइरी खां सवाइ नसर वसीले मज़ाहिया कॉलम अरबा ख़ता जे उनवान हेठि लिखी पंहिंजी जुदा हैसियत खे मिजरायो। अहिड़ी रीति ॾाॾाही साहिब ख़ल्क़ जी ख़िदमत लाइ सहाफ़त खे बि आज़मायो। सैयद मुर्तज़ा जी शाइरी खे जॾहिं सुरीलनि रागिन पंहिंजे वणंदड़ आवाज़नि सां मौसीक़ी जे दिलकश सुरनि सां ख़ासि तौरु रेडियो पाकिस्तान ऐं पाकिस्तान टेलीविज़न तां संवारे पेश कयो त शाइर सां गॾु फ़नकार बि जग में मशहूर थी विया। इन्हनि मशहूर रागिन में ढोल फ़कीर, राग जी राणी, आबदा परवीन, रुबीना कुरैशी, माई भागी, हुमेरा चन्ना, सनम मारवी, मज़हर ज़ुल्फ़कार हुसैन, इसहाक़ फ़कीर, कारो मंगड़हार, उस्ताद फ़िरोज़ अली, कासिम ओठो, उस्ताद वहीद अली, अमीन ज़रदारी, चाकर चांडियो, मास्टर मोहम्मद इब्राहिम, ग़ुलाम क़ादिर, फ़ोटो ज़रदारी, बड्डो फ़कीर, सैयद सुलेमान शाह ऐं ॿिया केतिराई फ़नकार जिन साईं जिन जी शाइरीअ खे ॻाए मक़बूलियत हासिल कंदे दाद वसूल कयो। मुर्तज़ा ॾाॾाही खे संदसि अवामी शाइरी सबबि दिलनि जो तर्जुमान शाइर समेत इल्मु अदब ऐं शाइरी जो रोशन सितारो जा लक़ब मिलिया। ॾाॾाही साहिब जे मिसाली ख़िदमतुनि ऐं यादगार अदबी कारनामनि एवज़ केतिरनि ई अदबी ऐं समाजी इदारनि तरफ़ां एज़ाज़ ऐं सर्टिफ़िकेटनि सां मञता पेश कई वई। म्यूनिसिपल कमेटी टंडवाल हयात जे अॻूणे नाज़िम जनाब ख़ैर मोहम्मद खोखर पारां म्यूनिसिपल जे मैदान ते सैयद मुर्तज़ा जी ज़िंदगी ऐं साणस हाल मनसूब कंदे ॾाढाही हाल जोड़ायो। ॿिए तरफ़ जनाब शफ़क़त हुसैन अब्बासी ऐं जनाब रशीद अहमद ज़रदारी डिप्टी कमिश्नर जे दौर में सैयद मुर्तज़ा जे लिखियल ख़ज़ाने खे शानदार किताबनि जी सूरत में शाया कराए खेसि इज़त बख़्शी। ॾाॾाही साहिब सां संदसि मदाहुनि दोस्तनि जिन में मोहतरम मोहम्मद उस्मान मंगी पेश रहिया। साईं ॾाॾाही जे इन्ही ख़िदमतुनि जो क़दुरु कंदे सदर ममनून हुसैन जे दौर में हुकूमत पाकिस्तान पारां मुल्क जो वॾो एवार्ड बराए हुस्ने कारकर्दगीअ सां नवाज़ियो वियो। मुर्तज़ा ॾाॾाही जिन जा केतिराई गीत ऐं किताबनि जो असासो समेत संदसि सहाफ़ती समाजी ख़िदमतुनि सां पाण ख़ुसूसन टंडवाल हयात जे मदाहनि दोस्तनि फ़नकारनि ऐं शाइरनि खे सदा यादि रहंदा।